वेलकम बैक नाज़रीन, असांजी कचहरी मुलाक़ात प्रोग्राम में सौराब सुमरो सां हली रही है। सौराब पाण ॻाल्हायो पे नया माण्हू अचनि था पिया यूट्यूब के, या वरी जेको सोशल मीडिया आहे उनखे टिकटॉक भी घणो थी वियो आहे, यूट्यूब में ॻोठनि में तव्हां छा था सम्झो? छो तव्हां तमामु घणा असां ॾिठो आहे माण्हुनि खे इनकरेज कयो था, उन्हनि खे आइडियाज़ ॾियो था, तव्हांजो माइंड माशाल्लाह क्रिएटिव माइंड आहे, करेक्टर्स ठाहे था ॾियो। त ॻोठ वारा जेके असां ॾिसनि था पिया, जेके शहर में जेको ॿियो मवादु ॾिसंदो आहे, ॻोठनि में ॿिए क़िस्म जो मवादु मिले थो, उहे कीअं हिन ते इस्तेमालु करे सघंदा आहिनि? उहे भी राब्ते में आहिनि, घणा ई दोस्त, केतिरा ई हिकिड़ो दोस्त आहे फयाज़ मुगल, वो कंदकोट में, कश्मीर कंदकोट में शायद, वो एनिमेटर आहे ॾाढो सुठो। अच्छा, उनखे मूं आइडिया ॾिनी त उन चयो त उस्ताद मां ही कमु करे सघां थो, मां हाणे छा कयां? मां चयोमांसि तूं फेसबुक ते करे थो काम का, इहो हिकु यूट्यूब ते चैनल खोल, उन ते ई वेही वॉइस ॾे, कुझु वॉइस ओवर मां बि उन ॾे करे मोकिलिया, माशाल्लाह उनजो हाणे ताज़ी उन पेमेंट कई आहे, कोई 1,85,86 माशाल्लाह गुड। हां, एॾो ख़ुशि पियो थिए, उहो चयो मां इहे जेके कार्टून ठाहिया आहिनि कैरेक्टर पॉलिटिकल ह्यूमर ते, ऐं तव्हां जेको ॿुधायो जेको मतिलबु हुनजी कंदा था अचूं, या जीअं साजिदा आहे असांजी बेबी नंढी कदे तव्हां ॾिठी हूंदी अदाकार, उन बि वीचारी मूंखे मैसेज कयो त सौराब भाई हाणे मूंखे त कुझु ॿुधायो, सलाह मशवरो ॾियो, मां छा कयां? मूंखे टीवी ते कमु बि कोन थो मिले, चैनल्स ते ड्रामा थियनि कोन था एतिरा, मां चयोमांसि तूं पंहिंजो यूट्यूब चैनल खोल, जेको उन में छा कंटेंट मां जॾहिं कॾहिं यूट्यूब चैनल खोलिया त आउं छा कयां? सभिनी खे मशवरा ॾियो था, केॾी मां अगरि सोचां मां बि तव्हांखां मशवरो वठां, तव्हां बि खोले सघो था पंहिंजो चैनल, तव्हां पंहिंजा वधीक हलंदो, वर्ल्ड लेवल ते हलंदो, माशाल्लाह तव्हां पूरी दुनिया घुमी आहे ऐं पंहिंजा हुन में तव्हां तजुर्बा शेयर करे सघो था। साजिदा अॼु बि आई मूं वटि वीडियो क्लिप रिकॉर्ड करण लाइ, चयो मूंसां वीडियो क्लिप रिकॉर्ड कयो आहे, ठीकु आहे। मां चयोमांसि तव्हां माण्हू दुनिया में कोई न कोई तव्हांखे ॾिसे थो वेठो, ऐं तव्हां इहो पंहिंजो चैनल खोलियो, या जीअं शीर दिलगाहो आहे असांजो, उहो इंट्रोड्यूस असांजो करायल आहे, या पखी आहे जेको असांजो फ़हीम मुगल, जेको दुनिया जो आख़िरी ग़रीब आहे, उनखे मूं चयो त बाबा पंहिंजो चैनल खोलो न, मुख़्तलिफ़ पंहिंजा क्लिप्स रखो, चैनल न खोलियो, पोइ मां छा कयो? चैनल तूं ठाहे, एडिटर आहे शाकिर सुमरो, उनखे चयो मां चैनल ठाहे ॾियसि, ॿुधा असां निभागा पढ़ियल लिखियल बि न आहिनि, जेके आर्टिस्ट अचंदा गरीब माण्हू वीचारा नेक्स्ट जनरेशन में बि मां चयो न एडिटर सां मिलूं, हुनखे चैनल ठाहे ॾे मूंखे, छोकी मां ॿुधाईंदुमि त छा छा करिणो आहे, मुख़्तलिफ़ 3-4 वीडियो क्लिप्स तक़रीबन ॾींदा रहंदासीं, ऐं हाणे ताज़ो हुनजा बाक़ी 50 कलाक रहियो आहे वॉच टाइम, उनजो मोनेटाइज़ थी वेंदो चैनल, त ईअं हिमत सां ई कंदा ईंदा आहियूं। ॻोठनि में ख़ासि करे उन्हनि वटि त वधीक टाइम बि आहे ऐं उते मवाद वधीक आहे, ॻोठ में मतलब पंहिंजी बनी जो बि भरे सघनि था, मां चाहां थो हिकिड़ो यूट्यूब चैनल सारी पोखजनि थियूं, कणक पोखजनि, मतलब कुझु बि करे सघिजे थो उते हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे। मिसाल ॻाल्हि कोई माण्हू आहे चए मूं में कोई टैलेंट ई कोन्हे, मां छा स्क्रीन ते वेही ॻाल्हाईंदुमि, या मां कॉमेडी न करे सघंदो आहियां, मां त कुझु न करे सघंदुमि, ईअं न आहे। हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे, उहो कुतनि ॿिलियुनि जा वीडियोज़ रखंदो आहे, मिलियन में व्यूज़ हुनजा, माना ॿिली छा थी करे, ॿिली कुझु शइ खाए थी उहा रिकॉर्ड थो करे, ॿिली घुमे थी काॾे वञे थी, सॼो बस पेट लवर्स ऐं कुता जेके घुमंदा था वतन, कुतो कोई खने थो, कोई छा थो करे, कोई ईअं कुझु खाए थो या गोल थो करे, इहे वीडियोज़ मिलियन में व्यूज़ हुननि जा। त मां उहो ई चवंदो आहियां नौजवाननि खे त तव्हां छा नथा करे सघो। जेकॾहिं स्टीफन हॉकिंग जेको वॾो साइंसदान हुयो, उहो असां सिंध में हुजे असां न कंहिं दरगाह ॿाहिरि वञी पिना आहिनि, ॿाहिरि मुल्कनि में हुयो त ॾिसो साइंटिस्ट थियो, हालांकि हुनजा हथ पेर पैरालाइज़ हुयो, सिर्फ़ु जे कद बि हिकु तरफ़ लड़ियल हुयो, असां वेठो अखियुनि सां ॻाल्हाईंदो हुयो सिर्फ़ु, हुन केॾी वॾी जेको आहे इन्वेंशन कई। त असां वटि त छा छा करे सघंदा नौजवान, ॻोठनि में ख़ासि करे थर साइड ते तव्हां ॾिसो, थर पार कॾहिं उमरकोट जा कुझु दोस्त आहिनि, उन्हनि चयो साईं असीं छा कयूं, असीं वटि त कोई आहे वसाइल ई न आहिनि। मूं उन्हनि खे चयो यार तव्हां वटि कारूंजर आहे, पूरो नंगर पार सीनरीज़ आहिनि, मोर उहो ई तव्हां रिकॉर्ड करे हुनजे बारे में दुनिया खे ॿुधायो तव्हां वर्ल्ड लेवल ते, छो जो हीउ जेको सोशल मीडिया आहे सिर्फ़ु सिंध ताईं न हलंदी आहे, पाकिस्तान में न हलंदो, हे पूरी दुनिया में हलंदो। तव्हां पंहिंजे थर जी ख़ूबसूरती ॾेखारियो हुननि खे, मथां तव्हां पाण ॻाल्हायो वेही माइक वठो, पोइ कुझु कोयटा जा दोस्त आहिनि पहाड़ी इलाइक़नि जा, त उहे बि चवंदा साईं असां छा रिकॉर्ड कयो, पहाड़ रिकॉर्ड कयो, मां चयो हा पहाड़ रिकॉर्ड कयो तव्हां ॿुधायो हे पहाड़ आहे, हिन पहाड़ में हे मादनियात आहिनि, हिते हीअ जानवर ॾिठा वेंदा आहिनि, तव्हां ॾिसंदो हीअ जानवर आहे, पहाड़ी बकर आहे, हीअ आहे, या हिकिड़ो चैनल ॿुधायां हुन में हिकिड़ो हमरा आहे, उहो माना पंहिंजो फेस बि ज़ाहिर न आहे हुनजो, सिर्फ़ु वात ताईं कैमरा फ्रेम रखंदो आहे ऐं मुख़्तलिफ़ शयूं खाईंदो आहे वेठो,
बर्गर तो खाए वठो, ब्रोस्ट तो खाए वठो, खिरची खिरची करे तो वो माइक में रखी ते आवाज विझंदा, मिलियन में व्यूज उन जा। मां ॾिसंदो आहियां यार, मारा पुट मूंखे ॿुधाईंदा चवंदा पापा तव्हां हेॾो कंटेंट क्रिएट था कयो, स्क्रिप्ट था लिखो, रिहर्सल था कयो और एडिट था कयो, हे ॾिसो छा आहे हीअं जो ॾेखारे मूंखे त 85 मिलियन व्यूज। मां छा आहे छा आहे 15 मिनटनि जी वीडियो हुई, उन में रुगो खाए थो वेठो चिकन बर्गर खाए थो वेठो, आवाज चई बि नथो, न डायलॉग न स्क्रिप्ट आहे, कुछ भी ना खाए वेठो, बर्गर तो खाए वेठो, कॾहिं कढ़ाई तो खाए वेठो, कॾहिं कुछ तो खाए, मां चई छा आहे कि बस इहो ईअं ई कंदो आहे, ईअं ई कंदो, कॾहिं फ्रेंच फ्राइज तो खाए वेठो, उन जी आवाज सां मुख़्तलिफ़ निकिरनि, उन जा मिलियन में व्यूज। ॾिसो माण्हू कनि था, यानी जगह इलाही सारा ऑप्शंस अवेलेबल आहिनि हाणे खे रोकण जी आहे, पर तव्हां केतिरे माण्हुनि खे हिमथायो आहे त सिंध में पोइ तव्हां जिन माण्हुनि खे हिमथायो उन्हनि कयो, उन्हनि खे केतिरो हुन सां तव्हांखे ॿुधायो तव्हांखे माण्हुनि जी अर्निंग बि शुरू थी वई आहे हाणे। ऐं मुंहिंजी आदत रही आहे त मां ॿिए खे सपोर्ट कंदो आहियां, हिकिड़ा माण्हू न ॿिए जी टंग छिकींदा आहिनि, मां इहो चवंदा मुंहिंजो इहो मतिलबु ज़िंदगी जो मक़सदु आहे त कंहिंजे कमु अचिजे, कंहिंजी सपोर्ट कजे, कंहिंजी हेल्प कजे। असांजो छा थो वञे जेकॾहिं मां कंहिं ग़रीब माण्हू जे अगरि पोस्ट रखां थो पंहिंजे पेज ते, 6-7 लख माण्हू मुंहिंजा फॉलोअर आहिनि, उन्हनि 6-7 लखनि मां अगरि 6 माण्हुनि बि उन माण्हू सां राब्तो कयो त ईअं सम्झो असांखे सभु कुझु मिली वियो। सही ॻाल्हि, मुंहिंजो त कुझु न वियो, मुंहिंजा कहिड़ा मज़ूरी लॻी हुन में या मुंहिंजा पैसा लॻा, मुंहिंजी कहिड़ी इन्वेस्ट थी, पंहिंजो किरदार आहे माण्हू ईअं असांजो हिकु माण्हू अगरि ईअं करे त तमामु दोस्तनि मां लिंक रखंदो आहियां। बाबा नओं यूट्यूब चैनल आयो आहे, हाणे हिकिड़ो दोस्त आहे आरजे नोमी मलिक, कश्मीर जो आहे, वीचारो अखियुनि खां न बीना, पर हुनजो आवाज़ एॾो कमाल जो आहे, लता मंगेशकर जी आवाज़ में वो गाए, किशोर कुमार जो आवाज़ कढे, वो निरुधा मालनी जो, आमिर शाह जो, हुन सभिनी जो मिमिक्री कंदो आहे। आरजे पाण हालांकि रेडियो जो, पर जीअं रेडियो स्टेशन बंदि थी वियो, एफएम रेडियो जो कोन था हलनि, उन मां चयो यूट्यूब चैनल ठाहे, यूट्यूब चैनल ठाहे 3 महीननि खां पोइ चयो साईं 34 सब्सक्राइबर थिया आहिनि। अच्छा, तव्हां का रहनुमाई कयो, मां चयो तूं वीडियोस डेली रख, 35 सब्सक्राइबर मां आहियां तुंहिंजो, ऐं मां पेज ते तुंहिंजी लिंक रखां थो, वीडियो में रखी मां लिंक रखी वीडियो, उन जा माना मुंहिंजी पोस्ट रखण 12 कलाकनि खां पोइ 275 सब्सक्राइबर अची विया। तव्हां केतिरो उन्हनि खे हेल्प आउट करे छॾियो। हुन इहो चयो अच्छा ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे मूंखे मैसेज पियो आणे व्हाट्सएप में, रोई पियो अचां। मां चयो रोई छो थो, छा थियो नोमी? जे मां रोआ न कर, जो मालिकनि मूंखे चयो त तूं हाणे कंहिं कम जो न रहियो आहे, ऐं तूं हाणे दरगाह जे ॿाहिरां वञी करे वेही रह, उते वेही कलाम चओ, उतां कुझु न कुझु रोज़ी थी वेंदी। भाई अल्लाह साईं रोज़ी खोले ॾींदी, अल्लाह साईं रोज़ी खोले ॾींदी, बिल्कुलु। ऐं असां वटि अलॻि ॻाल्हि आहे, ईमानदारी न आहे, कैलिफोर्निया वारनि वटि ईमानदारी आहे, यूट्यूब वारनि वटि, गूगल वारनि वटि ईमानदारी आहे, तॾहिं हू कामयाबु आहिनि। जो ईमानदारी पर नोमी ॾाढो सुठो ॻाईंदो आहे, तव्हां बि कॾहिं ॻाइण जे तरफ़ मूं ॿुधो ॾाढो सुठो ॻाईंदा आहियो, टाइम वञे थो पियो, असां चाहियो पियो, मूं सोचियो जॾहिं प्रोग्राम मूंखे ॿुधायो त सोराब अचे त मां ज़रूरु सोराब खां ॿुधाईंदुसि। उहो ईअं शौक़िया ॻाईंदा आहियूं, पोइ अक्सर माण्हू मूंखे चवंदा आहिनि यार ॾाढो सुठो थो ॻाए, सुरीलो आहे, तूं ॻाए छो नथो? मां चवंदो आहियां यार सुरीलनि जो दौरु न आहे असांजो, दौरु बेसरनि जो आहे, मां ॻाईंदो न सही, सुरीला वीचारा सभु बुखला मरनि, बेसरा सुपर हिट लॻा पियो, इन करे मां इहा कोशिशि नथो कयां कोई एल्बम करणी आहे छा भला, ये करे करे वो कलाम गुनगुनाने ते दिल चवंदो आ। हां वो दिल को आवाज बना लेते हैं, दर्द जब हद से गुजरता है तो गा लेते हैं, तो असां दिल चाहिदा सी दर्द को कलाम ता के बुधाया तो ता के मंजूर सकराणी साहब ॾाढो सुठो असांजो, मुंहिंजो सभई पसंदीदा गुलकार आहिनि, मंजूर सकराणी घणो ॿुधंदा आहियूं या सरमन सिंधी थियो, मंजूर सकराणी जो कलाम ॿुधायो। जी प्लीज। तो ता सदके ड्रेलूं मोर तुझी प्यारी प्यारी टोर, तो ता सदके ड्रेलूं मोर तुझी प्यारी प्यारी टोर, मत घड़ी घड़ी दिल बर घोर वञा, ओ मत घड़ी घड़ी दिल बर घोर वञा, तो ता सदके ड्रेलूं मोर तुझा अबरू तेज तरारूं ऐं अखियूं कात कटारियूं, ऐं अखियूं कात कटारियूं, तुझा जुल्फ बे आहिनि ज़ोर, इहा प्यारी प्यारी टोर, मत घड़ी घड़ी दिल बर घोर वञा, ओ मत घड़ी घड़ी दिल बर घोर वञा। वाह, हिकिड़ो मिसरो ॿुधायो तव्हांखे, सॼो कलाम ॿुधाईंदो, प्रोग्राम ख़तमु।
न तारीफ़ माशाल्लाह मुलाकात लाइ घुरायो ते ता महफ़िल शुरू करे छॾी मुलाकात भी है ना कचेरी हुंदी है असां चालू करी ना तो मुलाकात विद शमा की महफ़िल शमा थी शमा महफ़िल न माशाल्लाह ॾाढो सुठो गायो ऐं मनु सेकराणी जो आवाज़ ऐं उस्ताद बुखारी जी शायरी उस्ताद बुखारी जी त शायरी बहितरीन आहे स्टिल अञा ताईं असां जॾहिं बि को बि सनन जो गानो को बि शायर ॻाए थो को गुलकार ॻाए थो त उनखे लॻे थो त अञा तो उस्ताद बुखारी शायरी तमामु घणी पई आहे जेका अञा ॻाई न वई आहे पर तव्हां बि जेको गायो हटी करे हुयो हा ही तमामु पुराणो कलाम पर ॾिसो नई धुन आहे ऐं शायरी ॾाढी सुठी आहे हुन में तारीफ़ आहे हिकिड़े क़िस्म जी न त अॼुकल्ह जी शायरी तव्हांखे ख़बर न आहे पर मीडिया में तव्हां कॾहिं पाण हूअ ॻाइण जो सिर्फ़ु इन करे न सोचो या कॾहिं किथे अॻिते हली करे तव्हां ॻाए सघो लाफ्टर हाउस में कॾहिं सिंगर कोन ईंदो आहे त पोइ मुंहिंजो भाग खुलंदो आहे अच्छा पोइ ॻाए वठंदा आहियूं या जीअं तव्हां पाण सवेर ॿुधायो दिल की तन्हाई को आवाज़ बना लेते हैं दर्द जब न वो प्रोफेशनली तव्हां कॾहिं ॻाइण सोचो था अॻिते हली किथे न किथे का ईअं न ईअं बाय प्रोफेशनल बिल्कुलु ईअं अञा सोचियो न आहे छो मां चवंदो आहियां जेको माण्हू खे कमु अचे थो सुठो इन में दिलि मुतमइन थिए थी उहो ई कमु वो बहितर हर कम में वञण वो टंगराइण जी ज़रूरत कोन्हे माण्हू खे खिलाइण में मूंखे मज़ो ईंदो आहे माण्हू खे ख़ुशि करण में मज़ो ईंदो आहे हूअं त कलामनि में माण्हू ख़ुशि थींदा आहिनि दिलि ख़ुशि थींदी आहे उन्हनि जी ऐं सुकून मिलंदो आहे राहत मिलंदी आहे ज़ौक़ वारा माण्हू जेके हूंदा आहिनि पर जेका कॉमेडी आहे न मज़ा उहो हर क़िस्म जो माण्हू पसंदि कंदो सही इन करे असां चाहियूं था त जेको असां कमु कयूं था सुठो इहो ई कयूं त बहितर असांजी दुआ आहे तव्हांजो इहो कमु माशाल्लाह सां हूअं बि ॾाढो सुठो हले थो पियो ऐं मूंखे ॾाढो सुठी इहा ॻाल्हि लॻी तव्हांजी तव्हां जेके माण्हू ॿियनि खे एनकरेज कयो था पिया इहो तव्हां हिकिड़ो दर्शगाह वारो कमु करे रहिया आहियो ऐं सोशल मीडिया में असांजा जेके ॿिया इलाही सारा माण्हू आहिनि ॻोठनि में स्पेशली उहो तव्हांजी एनकरेज करण सां अचनि था त वॾी सुठी ॻाल्हि आहे उन्हनि लाइ को मैसेज ॾियणु चाहींदा उन लाइ मैसेज इहो ॾींदुमि मां जेके असांजो यूथ ख़ासि करे ॾिसंदा असांजा नौजवान छोकिरा या छोकिरियूं उन्हनि सभिनी खे इहो ई चवंदुसि त तव्हांखे जेका स्पेशलिटी आहे न हर माण्हू स्पेशल हूंदो आहे हर माण्हू में काई न काई क्वालिटी हूंदी आहे तव्हां पंहिंजे पाण खे सुञाणो ऐं तव्हां कमु कयो सोशल मीडिया जो दौरु आहे अॼुकल्ह इहो न ॾिसो त असांखे केरु ॾिसंदो केरु असांजी मतिलबु सही कंदो न एतिरे क़दुरु जो तव्हां जॾहिं कोई बि पंहिंजो कमु कंदव दुनिया में कोई न कोई माण्हू हूंदो जेको तव्हांखे ॾिसंदो हूंदो उनजो मिसाल तव्हांजो तव्हां शाहनवाज़ ॾहाणी जेको असांजो क्रिकेटर आहे उहो बि सोशल मीडिया ते हुनजी रिपोर्ट्स आयूं एॾी सुठी क्रिकेट खेॾे पियो अॼु ॾिसो माशाल्लाह टूर ते आहे ऐं पाकिस्तान नालो रोशन करे थो त पंहिंजो मुल्क जो पंहिंजे सूबे जो पंहिंजी धरतीअ जो नालो रोशन करिणो आहे तव्हांखे मुंहिंजो मैसेज इहो ई आहे त कमु 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 ऐं कमु ई कंदा रहो ऐं असांजो क़ाइदे आज़म बानी पाकिस्तान जो इहो ई चई त कमु 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 ऐं सिर्फ़ु कमु ऐं कमु कंदव त स्क्रीन ते नज़र बि ईंदव अलाह साईं तव्हांजी मदद कंदो पाण अलाह साईं चवंदा आहिनि त करे चोर जी महिनत बि ज़ाया न कंदो उनखे बि कुझु न कुझु मिलंदो आहे करे चोरी कयो करे ग़लति कमु थो पर उनखे कुझु न कुझु मिलंदो आहे महिनत करे बि ज़ाया नथी थी सघे एट द एंड असां हिन ॻाल्हि ते पहुतासीं थैंक यू वेरी मच तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं असांजे तरफ़ सां ही गुलनि जो नंढो तोहफ़ो वॾी महिरबानी ज़रूरु ॾींदो ऐं यादि ॾियारींदो अॼु जी मुलाक़ात जीअं त रुस्तम लकड़ी कंटिन्यूटी कंटिन्यूटी है लगे तो रुस्तम लकड़ी प्रोग्राम में आया है रुस्तम लकड़ी प्रोग्राम में ऐं मां वाहिद प्रोग्राम रुस्तम लकड़ी कोई भी शो हूंदो आहे हुन में बुके ज़रूरु मिलंदा गुलनि जो तोहफ़ो ऐं उहो चवंदो बि आहे असां तव्हांखे भली कार कयूं न माशाल्लाह सां रुस्तम लकड़ी जी या कंटिन्यूटी है पर वो तो मैं पर हर प्रोग्राम के तमाम घणी मेहनत प्रोटोकॉल ॾियणो आहे आर्टिस्ट खे इज्जत ॾियणो आहे उनखे मान ॾियणो आहे सही ॻाल्हि आहे उहो ॾींदो आहे बाक़ाइदा रुस्तम लकड़ी थैंक यू वेरी मच तव्हां असांजे प्रोग्राम में व्यस्त असांजो अॼु प्रोग्राम ॾिठो मूंखे उमेद आहे तव्हांखे अॼु मुलाक़ात तमामु सुठी लॻी हूंदी ऐं जेके असां ॻाल्हियूं कयूं उहे जेको सौराब असांखे ॻाल्हियूं ॿुधायूं सौराब जेको वाहिद करेक्टर आहे हिते जेको असांजे मुआशिरे में जेको ॾाढो इनकरेजिंग आहे ऐं नई जेका ई टेक्नोलॉजी आई आहे उन मां असांखे तव्हां सभिनी खे फ़ाइदो कीअं हासिलु करे सघूं था उहो हमेशह तव्हांजे लाइ तव्हांजी रहनुमाई लाइ हाज़िर आहे उहो जॾहिं बि को बि ऑप्शन हुजे तव्हां उनखां पुछी सघो था इन सां मूंखे इजाज़त ॾींदा हिन प्रोग्राम मां वरी मुलाक़ात थींदी अलाह